अस्सलाम वालेकुम कीअं आहियो? ठीक आहे। खैरियत सां आहियो? गायब थी ठीक वियो। है एक्चुअली गायब थी वियो छा थियो फैसल? बस थोड़ो कम हो। अञा 10 रोज़ बाक़ी है फैसल, तो जल्दी गायब न थियणो असांखे, अञा पूरो साथ असांखे निभाइणो पए नाज़रीन सां। तबियत ठीक आहे? हाँ बिल्कुल। छा थी रहियो आहे अॼु मां मिठा पकोड़ा ठाहियां पियो। हूअं असां बेसण जा ठाहींदा आहियूं न, हे डिफरेंट आहिनि, ॾाढा मज़ेदार ठहंदा मिठा पकोड़ा। ऐं में काफ़ी सारी शयूं विझंदासीं। ऐं हे जेके ठाहींदासीं हे असां ठाहींदासीं बनास्पति घी में। जॾहिं बि मिठा पकोड़ा या मिठी का शइ ठाहींदा आहियो त बनास्पति घी यूज़ कयूं पिया, तलो बनास्पति घी ऐं तलो कुकिंग ऑयल। विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर 5 लीटर में हिननि जी बॉटल्स मिलनि पियूं, पाउचिस भी मिलनि पिया, ऐं हिन जे अलावा टिन पैक में भी ही दस्तियाब आहे। सही। त हिते मिठा पकोड़ा ठाहिण लाइ खणंदासीं अधु कप सूजी। अच्छा सूजी में ठही रहिया आहिनि पकोड़ा? सूजी मैदो काफ़ी सारी शयूं आहिनि। अधु कप मैदो, हिनमें बेसण न वेंदो। अधु कप सूजी, अधु कप मैदो, सही, अधु कप खंडु, पिसियो नारियल जंहिंखे डूंगी भी चइबो आहे, अधु कप। सभिनी जो हाफ हाफ सेम क्वांटिटी में। अच्छा तिर जेके वाइट वारा हूंदा आहिनि ये भी हाफ कप। सही। ऐं इलायची जो पाउडर 1 चाय जो चमचो, बेकिंग सोडा सॉरी बेकिंग पाउडर हाफ टी स्पून, अधु चाय जो चमचो बेकिंग पाउडर। ऐं बेदा 2 आहिनि, हिकिड़ो विझूं पिया, अगरि नीट पई त 2 विझंदासीं, पोइ ॿियो विझंदासीं। सही। हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हिनखे खीर सां तव्हांखे बैटर ठाहिणो आहे, जो जीअं पकोड़नि जो बैटर ठाहींदो आहे न, पाणी विझी हिनखे खीर सां ठाहींदासीं। हिते असां खीर जो ठाहींदासीं। जी जी, हिते खीर इस्तेमालु कंदासीं। खीर पर सॼो न विझणो, हाफ कप ई रखिजो, लेकिन थोरो थोरो करे हिन में ऐड कंदासीं। ऐं ही मिक्सचर ठहंदो। ऐं पोइ हिनखे असां ऑयल गरम करे सॉरी घी गरम करे ऐं जीअं पकोड़ा फ्राई कंदा आहियूं उन तरीक़े सां फ्राई कंदो। अच्छा हिन जो जेको बैटर ठहंदो आहे उन जी कंसिस्टेंसी छा हूंदी? नॉर्मल जेका पकोड़नि जो पकोड़ा जी जो घाटी कंसिस्टेंसी हूंदी आहे न, उन टाइप जी हुजे, इलाही पतली न हुजे, ताकि हिनखे थोरो बीट करण भी ख़ैर मुश्किल आहे, नज़र अचे पियो। अंडो हिकिड़ो ॿियो विझंदासीं। फर्स्ट तव्हां हिकु विझंदो, देन तव्हांखे अगरि ज़रूरत लॻे पई त 2 विझंदो, ताकि खुले न, हिन जी बाइंडिंग खुले न। सही सही। चङी तरह बसि हिनखे बीट कंदासीं। ऐं खीर हिन में घटि वेंदो, तक़रीबन हाफ कप जेतिरो। चङी तरह हिनखे तेज़ बीट कंदो, जेतिरो सुठो ही बीट थींदो एतिरा सुठा पकोड़ा ठहंदा। मिठा पकोड़ा सही सही बिल्कुल रेडी थी वियो आहे। ऐं हिनखे राइजिंग लाइ तव्हां 10 मिनट रखिजो, लेकिन असां टाइम एतिरो न आहे त मां हिनखे डायरेक्ट फ्राई कंदुमि। मां इहो ई सोचियो पिया कि हिनमें बेकिंग पाउडर पई रहियो आहे त पोइ त मुंहिंजे ख़्याल में कुझु मिनट हिनखे छॾणु खपे ताकि हुनजी असली जेका शक्ल आहे उहा अचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फैसल आहिस्ता आराम सां। पर हूअं एक्चुअली अॼु 20th रमज़ान मुबारक आहे, 20th ते ई हिन दफ़े त ईअं पियो लॻे त बसि पूरा थी विया आहिनि रोज़ा न फैसल? हा बिल्कुलु। ऐं स्पीड एतिरी आहे त हीअ ॾिसो, हाणे थोरी देरि मां हिनखे छॾां पियो, भली तव्हां कंटिन्यू रखो त पोइ मां विच विच में ठाहींदो रहंदमि, छाकाणि त हिनखे थोरो टाइम ॾींदासीं, न त ही बिखरणु शुरू थी वेंदो। हिन जी बाइंडिंग थींदी, थोरी देरि में हिनखे रखंदासीं त पोइ मां हिनखे फ्राई कंदो वेंदुमि। ओके ठीकु आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जी फलक एक्सट्रीम राइस जेके आहिनि उहे मार्केट में अवेलेबल आहिनि। फलक एक्सट्रीम बासमती जेके चांवर आहिनि, वॾो चांवर आहे जेको अक्सर असांखे घरनि में खपंदो आहे। डिफरेंट हिननि जा साइज़िस जा पाउचिस आहिनि जेके मार्केट में मौजूदु आहिनि। न सिर्फ़ु फलक बासमती राइस आहिनि, बल्कि हिननि जो चाट मसालो आहे, पिंक सॉल्ट आहे, बिरयानी आहे, दही पड़ा, पकौड़ा मिक्स ऐं इन तरीक़े जूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेको फलक एक्सट्रीम बासमती राइस तव्हांखे ॾेई रहियो आहे। गॾोगॾु जी तव्हांजे ऐं असांजे घरनि में हमेशह जेका इस्तेमालु थींदी आहे, सहर जो दस्तरखान हुजे या अफ़्तारी जो हुजे, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जो शान ज़रूरु असांजे घरनि में इस्तेमालु थींदो आहे। अच्छा जी, ही पकौड़नि जो केसि ताईं केतिरा ज़बरदस्त पकौड़ा पिया, नंढा नंढा सॉफ्ट ठहंदा। मूंखे त फुल्कियूं यादि पियूं अचनि। हा ईअं ई ठहंदा, सॉफ्ट हूंदा, छाकाणि त हिन में बेकिंग सोडा या बेकिंग पाउडर जेको तव्हां विझंदो न, उन सां जी बाइंडिंग सुठी थींदी, लेकिन हिनखे टाइम ॾिबो आहे। हीअ ॾिसो सॉफ्ट हूंदा बिल्कुलु। हिनखे उर्दू में गुलगुले बि चइबो आहे। बुलबुले गुलगुले हा ॿुधियो हूंदो शायदि नालो तव्हां। मां त फर्स्ट टाइम गुलगुले। त ही ॾाढा मज़े जा ठहंदा आहिनि। ऐं हिनखे बसि हल्को कुरकुरे ॿुधियो आहे, गुलगुले सिर्फ़ु ब्रांड न आहे, ॿियो कुझु बि ॿिए कंहिं शइ खे बि चइबो आहे। ठीकु आहे, हाँ जी। बसि हिन तरीक़े सां ई फ्राई थींदा। अच्छा हिनखे फ्राई करण में तव्हांखे इलाही एहतियात रखणी पवंदी। जेतिरो असां टाइम पकोड़नि खे ॾींदा आहियूं एतिरो टाइम हिनखे न ॾिबो। ही सॉफ्ट फौरन ठहंदा। हा तो मिठे जी खुशबू ईंदी आहे न, उहा बि शुरू थी वई आहे। खुशबू अचे पई मिठे जी। मां हिनखे ऑयल थोरो टेम्परेचर ते रखी ठाहींदमि, छोकी मां जल्दी में अगरि ठाहींदमि न त ही फैलजणु शुरू थी वेंदा। हिन में टाइम ॾींदो, हे ॾिसो हिन साइज़ जा नंढा नंढा ई ठहंदा वेंदा। सही सही सही। ठीकु आहे, मुंहिंजा में ड्रिंक ठाही था वठूं पहिरीं, हा त पोइ मां ही ठाहींदो रहंदुमि। तेसि ताईं मां ट्राई कयां। ख़राबु थिया फैलिजी वेंदा तव्हांखां।
ट्राई कर में जा फैसल हलो, मतलब कि एड़ा माण्हू हूंदा आहिनि ॿिए कंहिंखे सिखण न ॾींदा आहिनि हद आहे यार ट्राई कर में छा आहे न ठहिया त पोइ न ठाहींदासीं बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम हा बसि ईअं विझंदा वञो हिकिड़े साइड ते फैलियो त न आहे यार न, फैसल फैल- फैलियो त न आहे फैलजंदो कोन फैलियो त न आहे फैसल मां आराम सां ठाहे सघां थी हलो अॼु तव्हां ओह, ठाहियो हा बिस्मिल्लाह रहमान रहीम अच्छा जी ॿियो छा ठही रहियो आहे बसि ठीकु हिन आहे। जे बाद असां ठाहियूं पिया कड़शी जामे श्री हिकु गिलास थधे पाणी में एज़ यूजुअल जीअं 4 खाइण जा चमचा विझंदासीं कड़शी जामे श्री कड़शी जो जेको इलायची फ्लेवर आहे हू बि तमामु बहितरीनु आहे ऐं ॻाढ़ो वारो शरबत बि तमामु बहितरीनु आहे जेको तव्हांखे सुठो लॻे हिनखे चङी तरह पाणी में डिज़ोल्व कंदासीं ऐं असांजी सही। ड्रिंक तयारु थी वई अगरि खीर में ठाहियो लस्सी में ठाहियो त तमामु बहितरीनु ही शरबत ठहंदो आहे कड़शी जामे श्री जो ठीकु आहे कड़शी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे ऐं फैसल छा हिननि खे हिननि पॉइंट ते कढी वञणु बसि हा कलर ईंदो वेंदो मां कढां थो हिनखे जी बसि हाणे तूं कंपेयर कयो त फैसल जा वधीक सुठा आहिनि या मुंहिंजा फैसल तव्हांजा वधीक सुठा है न बसि जीती वियसि मां थोरो ऑयल खणो आहे मुंहिंजे वारनि ते खैर जी असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जिन जो साथ आहे उन्हनि जी तरफ़ बि मां वञणु चाहियां थी फैसल त हमेशह असांखे ॾाढियूं ज़बरदस्त जेके रेसिपीज़ आहिनि उहे सेखारींदा रहंदा आहिनि ऑलमोस्ट असांजूं तमामु शयूं जेके आहिनि उहे रेडी आहिनि सिर्फ़ु कुझु आई गेस पकौड़ा आहिनि जेके हा, फ्राई थींदा ईअं ई आहे मिठा पकोड़ा, फैसल जी, बिल्कुलु। ऐं उन खां पोइ सिग्नेचर जेका थिंग आहे फैसल जी गार्निशिंग उहा थींदी ईअं ई आहे फैसल हा हा हिनमें कुझु गार्निशिंग न कुझु कंदासीं कुझु बि न सिंपल यार मूंखे यकीन न पियो अचे फैसल हे त तव्हां गार्निशिंग न पिया कयो मरहबा 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 सलाम रमज़ान चंड ॾिठो रमज़ान जो बख़्शिश जो दरवाज़ो खुलियो अफ़ज़ल इबादत जो महीनो मालिक वरिया मोकिलियो मरहबा मरहबा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो